ख़बर अव्हां लाइ। This time check is brought to you by Headline News is brought to you by नूर मेमन हालाई खादिमे सकाफत। इलेक्शन कमीशन सिंध ऐं पंजाब जी मखसूस सीटुनि जी लिस्ट जारी करे छॾी। पंजाब में नून लीग खे औरतुनि जो मखसूस 36 सीटूं मिली वयूं। पीपल्स पार्टी खे 3, काफ़िली खे 2 ऐं IPP खे औरतुनि जी मखसूस 1 सीट ॾिनी वई। अक़लियती सीटुनि मां नून लीग जा 5 मेंबर MNS बणजंदा। नोटिफिकेशन जारी। सिंध असेंबली में पीपल्स पार्टी जूं 20 औरतूं मेंबर थी वयूं। MQM खे 6 ऐं GDA खे औरतुनि जी मखसूस 1 सीट ॾिनी वई। अक़लियती सीटुनि मां पीपल्स पार्टी खे 6, MQM खे 2 ऐं GDA खे 1। PTI खे सिंध ऐं पंजाब असेंबली में औरतुनि जी मखसूस सीट न मिली।